वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं बादशाह साथियो। अॼु ॿ अहिड़ा किताब आहिनि जेके पहिरियों दफ़ो सिंधीअ में शाया थिया आहिनि। पहिरियों दफ़ो मां अॻ में ही ॿई किताब ॿिन्ही जो ज़िक्र ॿुधो आहे, पर पढ़ियो ऐं हथ में पहिरियों दफ़ो आयो आहे। शाबस आहे हिन पब्लिकेशन खे, जीअं ही किताब आंदा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि हिन पब्लिकेशन जी ॾाढी हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे, ही क़ीमतूं साथियो। मुंहिंजो जहिड़ो नीति आहे त तव्हां किताब जा पेजिस ॾिसो ऐं क़ीमतूं ॾिसो। साथियो अहिड़ी क़ीमत एतिरो लहे कोन, पर चवंदा आहिनि त हीउ ॾिसो न 95 पेज 94 पेजनि जो किताबु आहे, पर ही क़ीमत 400 रुपया। ऐं हीउ जेको आहे सो हिन जी क़ीमत 300 पेजिस साॻा ई जेको आहे सो 96 पेज। सो असांजो दोस्त आहे ईसा मेमण, उन जो हिकिड़ी हिन पंहिंजी एमफिल कई आहे, जेको आहे सो मकालो आहे उनजो त जेल में सर्जंदड़ अदब, जेल में लिखंदड़ अदब। त उन जी एॾी ज़बरदस्त उन जी जेको आहे सो एमफिल जो मकालो आहे, किताबु आहे। हो चए थो त मां किताबु अहिड़ो सस्तो करे छपिरायां जो माना पढ़ंदड़ भॼनि न क़ीमतूं ॾिसी। सो साथियो, ही पब्लिकेशन तव्हां महिरबानी कयो क़ीमतूं घटायो। ही 400-300 रुपया क़ीमत न लहे किताब, ही त लखु लहनि, पर ॻाल्हि इहा त पढ़ंदड़ खे भॼायो न। ईअं न थिए जो हिकिड़ो 6-4 ॼणा 3 ॼणा गॾिजी हिकिड़ो किताबु वठनि ऐं PDF करे। यकीन कयो न, माना ही किताबु मां हिकिड़े फ़ोटो कापी वारे वटि वियुमि, उहो मूंखे जेको आहे सो 120 में 130 रुपए में मूंखे कापी करे ॾिए थो। असांखे पढ़णो आहे, किताब छो त मिले, कापी थियल मिले, को असांखे सिर्फ़ु पढ़णो आहे। सो किताब ही साननि ॼणा बि आहिनि, पर क़ीमतूं महिरबानी कयो घटि कयो। ऐं जेको आहे सो साथियो, ही किताबु आहे आफ़्ताब इनकलाब मोहन कल्पना लिखियलु आहे, परचू विद्यार्थी जी मुख़्तसर जीवनी। साथियो, परचू विद्यार्थी सिंध जो वॾो नालो, सिंध भरे सॻे जो वॾो नालो, वॾो कमु जेको आहे सो असांजो हेमू कालाणी खां पोइ जेके भगत सिंह एनी टाइम जे दौर जो परचू विद्यार्थी जो वॾो नालो, पर अलाए छो हिन ते लिखियो घटि वियो आहे, गुम थी वियो आहे। ॿियो आहे कराची जे शागिर्दनि जा मार्च, देवनाथाणी जो किताबु आहे, किशोर लालवाणी हिनखे तर्जुमो कयो आहे। त अंग्रेज़ी में कराची स्टूडेंट ऑन द मार्च जो सिंधी तर्जुमो। कमु ॾाढो भलो आहे, कमु शानदारु आहे, ॿई किताब तमामु भला आहिनि। मार्केट में धड़ाधड़ हलनि था, पर यार धंधो एतिरो कयो जो अॻिले जे माना साह सुकायो न। पब्लिकेशन वारो थोरो ज़ुल्म घटि कयो। साथियो, घणो ॻाल्हायो आहे पब्लिकेशन वारनि लाइ, हाणे किताब जो थोरो तारीफ़ कराईंदो हलां। त हीअ किताबु तव्हांखे मार्केट में त मिली थो वञे, बाक़ी जेकर न मिले त ॿिनि इदारे सां कॉल करे तव्हां घर वेठे घुराए सघो था। सो अॻु में हीउ जेको आहे सो 1975 में इंडिया में शाया थियो, हाणे 2023 में असांजे तव्हांजे हथनि में आहे। साथियो, हीअ जेके आहिनि सो जेके आहिनि टॉपिक्स जिते असांजे जेको आहे मोहन कल्पना लिखियो आहे, परचू विद्यार्थी ते जेको आहे सो थोरो मां हिन जो तारीफ़ करायां थो पियो। कुझु अहिड़ियूं शयूं जेके मां हिते नथो पढ़णु चाहियां, यूट्यूब जी क्राइटेरिया में नथियूं अचनि, तंहिं करे साथियो माफ़ु कजो। बसि जेतिरो मां पढ़ी तव्हांखे थोरो ॿुधायां। बाक़ी परचू विद्यार्थी मोहन कल्पना सां ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो त असीं अटकल 2000 इनकलाबी हुआसीं, जंहिंमें सिंध में कम्यूनिस्ट तारीख़ जो बानी अमीन खोसो, जामन कालाणी, सुबु ज्ञानचंद, हशू रामाणी ऐं मां अची वञूं था। जामन कालाणी परचू विद्यार्थी जो वेझो दोस्त, कारकुन संदसि कारवाइन जो साथी हो। परचू विद्यार्थी जॾहिं गिरफ़्तार थियो त 32 सालनि संदसि साथियुनि खे 23 साल सज़ा फ़ाई सज़ा ॿुधाई वई। जॾहिं हू गिरफ़्तार थियो त सज़ा ॿुधाई वई त संदसि जेल मां भॼण जी रिथ जामन कालाणी ॾिनी हुई, जेका पिणु कामयाबु थी। जेल मां भॼण खां पोइ परचू विद्यार्थी हैदराबाद सिंध मां भारत जी हेल्थ मिनिस्टर कुमारी अमृत कौर जे हवाई जहाज़ में चढ़ी दिल्ली पहुतो। सरदार वल्लभ भाई पटेल होम मिनिस्टर संदसि वारंट रद्द करे संदसि हंसे कमनि खे आज़ादी जंग में शुमारु करे स्वतंत्रता संग्रासी जो सर्टिफिकेट ॾिनो। स्वतंत्रता साथियो, हीअ स्वतंत्रता जेको आहे सो वॾो एवॉर्ड आहे। जॾहिं त जेल मां भॼी निकितो त पोयां मथां जेरो या मोल हालत में गिरफ़्तार करण लाइ 15,000 मथे इनाम रखियो वियो। उहो सच आहे त क़ौमी आज़ादी जदोजहद जी कामयाबी या नाकामी सबबु आलमी सूरत सां मनसूब हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु बरपासे जी जदोजहदनि जा असर पिणु हूंदा आहिनि। नंढे खण ते अंग्रेज़ कब्ज़े जे पहिरें ॾींहं खां वठी करे सिंध हिकु ॾींहुं बि अंग्रेज़ कब्ज़े ख़िलाफ़ु ग़ुलामी क़बूल न कयो। साथियो, हीअ जेको आहे सो परचू विद्यार्थी ज़िंदगी ते किताबु आहे, सुठी शइ आहे।
सियासी वर्करनि लाइ सिंध जी तारीख़ भरे सघी तारीख़ जे हवाले खां सुठो नालो आहे। अगरि जे पढ़णु चाहियो था त हीअ किताबु मार्केट में पियो आहे महांगो। ॿ दोस्त हिकु दोस्त गॾिजी पढ़ी सघनि था। वधीक तव्हां राज़ जा राणा आहियो। ऐं साथियो हीअ ॿियो किताबु आहे कराची जे शागिर्दनि जा मार्च। साथियो हीअ जेको आहे सो कराची जे शागिर्द पस मंज़र में अंग्रेज़ी में छपियो आहे किताबु। हीअ अंग्रेज़ी जो जेको आहे टाइटल ॾिसो त कराची स्टूडेंट्स ऑन द मार्च 1905 खां 1946 ताईं। देवनाथानी जो जेको आहे सो किताबु जेको असां तव्हांजे हथनि में आहे। हशूक रहमान लिखे थो त हीअ अवाम जी सदी आहे। उहा अवाम ई आहे जंहिं पंहिंजे नक़दीर पाण ठाहिण शागिर्द अवाम तरक़ीब अॻवाननि जे विच में हिकु कड़ी जोड़नी पवंदी जेका मुल्क खे आज़ादी लाइ मुंहिंजे वसी रस्तनि वठी वञण लाइ बहितर ईंदी। साथियो हीअ किताबु जेको आहे सो मार्केट में पियो आहे। तारीख़ी किताबु आहे। सिंध जी तारीख़ भरे सघी तारीख़ जेकर के दोस्त पढ़णु चाहे त उन जे लाइ आहे किताबु। हिन पब्लिकेशन घुराए अंग्रेज़ी छापो 46 में छपियो। ॿियो वरी 2023 में तव्हां असांजे हथनि में आहे। हीअ पब्लिकेशन खां कॉल करे घुराए सघो था, पर चइजोसि त अधु क़ीमत ॾे। हेमू कलाणी जेको आहे अर्पणा कई आहे। साथियो हीअ जेके आहिनि सो मवाद आहे जंहिंजी शो जेका आहे सो टॉपिक्स आहिनि जिते देवनाथाणी जेका सो जवाहरलाल नेहरू चए थो त मां सिंध जे शागिर्दनि खां नेक तमामु थो ॾियां। असां चाहियूं था त शागिर्द इन ॾींहं में समूरे हिमत ऐं शक्ति साॻे वक़्तु तवाज़ुन ऐं सभिनी फ़िरक़नि सूबाई मक़ामी पाबंदी तंग नज़रनि खां मथे भरो थियनि ऐं हिंदुस्तान जी आज़ादी बुनियादी मसइले ध्यानु ॾेई सघनि। असांजे माण्हुनि खे गुरबत खां निजात हासिलु थिए। साथियो हीअ जेको आहे सो ऐं जयरमदास दौलतराम हर मुल्क जो नौजवान हमेशह पंहिंजे वक़्त में क़ौमी बहाली अहम किरदारु अदा कयो। उन्हनि जो हौसलो उन्हनि जी जोश उन्हनि जो क़ुर्बानी सलाहियत मुताबिक़ हर मक़सद लाइ क़ौम जी ख़िदमत में रही आहे। ॿिनि हंधनि वांगुरु हिंदुस्तान में नौजवान कांग्रेस जी बेदाश्त खां वठी क़ौमी तारीख़ जे मुख़्तलिफ़ मरहलनि में किरदारु अदा करण जी कोशिशि कई। उनखे ईंदड़ वक़्तु अञा वधीक किरदारु अदा करिणो पवंदो, चाहे उहो लॻातार कोशिशि हुजनि या ज़रूरत पवे त आज़ादी लाइ नई जिदोजहद। साथियो मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा ही जेके आहिनि सो अबुल कलाम आज़ाद लिखे थो त पाण खे फ़िरके वारे तसुब खां मथां रखणु सभिनी शागिर्दनि जो वॾो कमु आहे। इन खे हिंदू मुस्लिम एकता जो मेंबर थियणु घुरिजे। हीअ आचार्य बी करपलाणी शागिर्दनि गांधी जो पैगामी काफ़ी आहे। रुगो शागिर्दनि खे न पर सॼे मुल्क जे हिदायत ते अमल करणु घुरिजे। यकीन रखो त सिंध जा शागिर्द संदसि पैगाम ते अमल कंदा। साथी 1946 में लिखियो वियो किताबु पुराणी आहे। हीअ मूंखे श्री देवानंद हीअ किताबु तयारु करण लाइ वाधायूं ॾींदे वॾी ख़ुशी थी आहे। हीअ किताब जे शागिर्द हौसला अफ़ज़ाई करण सां गॾु सुभाणे जी तारीख़ ते क़ीमती अंग अखर मुहैया थींदा। तारीख़ जे हिन मुख़्तसिर तारीख़ बिना कंहिं शक जे ज़रूरु केतिरा ई खाल खामियूं हूंदियूं, पर उहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े आहे त कराची नौजवान जी हिकु शानदार महफ़िल ऑन रिकॉर्ड थियल माज़ी उन ॻाल्हि अॻियनि जदोजहद में उमेदुनि खे जिन शागिर्द तहरीक अॼु जे दौर में बणायो आहे उन जे अंगनि अखरनि मां कॾहिं नौजवान लेखक देवनाथाणी का बि कसर न छॾी आहे। साथियो वीडियो तमामु वॾी थी वई आहे। किताब ॿई ॾाढा भला आहिनि। किताब मां वरी हिन तबसरो रखंदुसि ऐं ऑनलाइन पढ़ंदुसि बि हिननि खे। अगरि त वीडियो सुठी लॻे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।